नाज़रीन, बदीन ज़िले जे शहर कढण में पब्लिक हेल्थ खाते जी लापरवाही सबब वाटर सप्लाई स्कीम रोलड़े जो शिकार थी वई आहे, जंहिं करे शहरी पीअण जे पाणी लाइ सख़्त परेशान आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील जावेद कुंभर जी हिन रिपोर्ट में। कढण में वाटर सप्लाई जो निज़ाम मुदे खाज थी वञण सबबि शहरियुनि खे पीअण जे पाणी जी फराहमी वॾो मसइलो बणिजी वियो आहे। कढण वाटर सप्लाई जा 2 नंढा तलाउ शहरियुनि जी ज़रूरत मुताबिक़ पाणी ज़ख़ीरो करण लाइ नाकाफ़ी आहिनि, जंहिं करे शहर जी अध खां वधीक आबादी में पीअण जे पाणी जी खोट रहे थी। ॿिए तरफ़ सरकार पारां कढण जे शहरियुनि लाइ वाटर सप्लाई स्कीम फेज़ 2 मंज़ूर कई वई, पर उन जो तामीराती कमु वरियनि खां रोलड़े जो शिकार आहे। उन करे शहरी पब्लिक हेल्थ खाते खिलाफ़ सरापा एहतजाज आहिनि। कढण जी वाटर सप्लाई जे हिसाब सां वाटर सप्लाई 2 वो घणे वक़्त खां वठी माने उनजो कमुकार जेको थियो आहे सो अधु में थियो आहे, नाकारा थियो आहे, कंहिं न कम जो थियो आहे। ऐं असां शहरी जेको आहियूं अधु शहर खां पोइ वधीक तो शहर पाणी जे हिकिड़े फुड़े लाइ माना परेशान आहियूं। जॾहिं उहा स्कीम असां ठाहे एतिरी किरोड़नि रुपयनि जी स्कीम आहे त ख़बर छाजे करे उहा जेको आहे बंदि पई आहे, कहिड़े कारण जे करे बंदि पई आहे। वाटर सप्लाई जो कमु तक़रीबन 2 सालनि खां वठी बंदि पियो आहे ऐं हिते जेके 2 तलाउ आहिनि शहर मंझि उहे शहरियुनि खे पाणी सही नमूने न पिया पहुचाए सघनि ऐं हू जेको कमु तक़रीबन 2 सालनि खां वठी बंदि पियो आहे ऐं करप्शन जे शायदि वर चढ़ी वियो आहे। जेके तलाउ हिन खां अॻु में असांजे यूसी लेवल ते 82 जा रेज़ थियल आहिनि, जेके आउं सम्झां थो हिन शहर जे 3 हिसे खे पाणी नथा ॾेई सघनि ऐं न को पहुचाए सघनि था। ऐं हिन टाइम हालति इहे जो 3 वार्ड जेके आहिनि मुकमल उन्हनि खे पाणी मिठो पीअण जो दस्तियाब न आहे। ऐं हीअ जेका स्कीम रेज़ अथई सो मुंहिंजे हिसाब सां आउं सम्झां थो 5.5 करोड़ खां मथे हुई। पोइ ॿुधोसीं त रिवाइज़ बि थी आहे। पोइ ठेकेदार आया, नाकारा मटीरियल इस्तेमालु कयूं, उन्हनि जो बि हलियो आहे सिस्टम। काफ़ी सारियूं जेके पॉइंटूं आहिनि उहे मीडिया ते बि चढ़ियल आहिनि, पर उन्हनि जो को बि हिननि हल न कयो। कढण वासियुनि लाइ नई ज़ैर तामीर वाटर सप्लाई स्कीम में गैर मयारी कमु ऐं करप्शन जूं शिकायतूं पिणु साम्हूं आयूं आहिनि। राजवाह मां पाणी ज़ख़ीरो करण लाइ ठाहियल तलाउ नाक़िस मटीरियल सबबि भञ-डाह जो शिकार आहिनि, जॾहिं त पाणी जूं लॻायल पाइपलाइनूं पिणु टुटल नज़र अचनि थियूं। लाॻापियल अमलदारनि जी मिली भगत सबबि ठेकेदार मंज़र तां गाइब ऐं तामीराती कमु बंदि हुअण सबबि किरोड़ें रुपयनि जी रिथा इलाइक़े वासियुनि लाइ बेलाभ बणियल आहे। कैमरा टीम सां गॾु जावेद कुंभर, SS न्यूज़, कढण।